नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद आउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, अॼु आऊं जे मौज़ू ते लबकुशाई करणु चाहियां थो सो को आम ऐं मामूली मौज़ू न आहे, पर हू आलम इस्लाम ऐं आलम इंसानियत जी उहा पुरनूर हस्ती आहे जंहिंजो ज़िक्र ज़मीनुनि में मथां आहे त आसमाननि में बाला आहे मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, आऊं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि। मोहम्मद जो नालो वठणु सवाब, इहो विर्द दिलि ते रखणु सवाब, सना उन जी हर हर ॿुधणु सवाब। मोहम्मद जो नालो वठणु सवाब, मोहम्मद जो नालो वठणु सवाब। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, हू दुनिया जी उहा हिमत वारी हस्ती आहे जंहिंजी विलादत बाबरकत सां हिकु तरफ़ केसरे कुसरा ऐं कुफर जा समूरा कोट किरी पिया हुआ त ॿिए तरफ़ अरब दुनिया में पथरनि जी पूॼा करण वारनि जा ॾींहं पूरा थी चुका हुआ। हिकु तरफ़ जहालत जो दौरु पुॼाणी ते पहुची रहियो हो त ॿिए तरफ़ हिन विशाल आलम इल्म जी रोशनी सां जगमगाइणु शुरू कयो हो। हिकु तरफ़ अरबनि जूं बेबुनियाद रीतूं ऐं रस्मूं निस्तो नाबूद थी रहियूं हुयूं त ॿिए तरफ़ वाहिद वहदहू जो ख़ालिस खुदाई निज़ाम दाइम ऐं क़ाइमु थी रहियो हो। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, उहा सदोरी सुलछणी सचार ऐं सदाबहार शख़्सियत अहिड़े त आला हस्ती जी हुई जंहिं यतीमी में अखि खोली हुई ऐं ग़रीबी में ज़िंदगी घारी हुई, जंहिंजे कपिड़नि में चतियूं ऐं पेरनि में छिनल चपल पहिरियल हूंदी हुई, पर उन अरब दुनिया जे सरदारनि खे प्यार, पंहिंजाइप, इज़त, अखुअत, मान, मोहबत, न्याज़ ऐं निवड़त सां अहिड़ा त सुहिणा सबक़ सेखारिया जो सभु संदसि सलामी करणु लॻा। लिखियो अर्श ते जंहिं नामे मोहम्मद, उहा ज़ात ॼाणे मक़ामे मोहम्मद, लबनि ते अचे जीअं थो नामे मोहम्मद, सबा चप चुमी चए सलामे मोहम्मद, मोहम्मद जे सदके असारी खुदाई, निज़ामे खुदा निज़ामे मोहम्मद, निज़ामे खुदा निज़ामे मोहम्मद। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, दुनिया जी उन मानाइती हस्ती मक्के, मदीने, ताइफ़, तबूक, खैबर समेत पूरी काइनात में दुनिया जे दीन तोड़े खुदाई निज़ाम क़ाइमु करण लाइ पंहिंजे गुलनि जहिड़े जिस्म ते ज़ख़्म बर्दाश्त कया ऐं काफ़रनि जे काफ़िलनि खे ललकारियो ऐं पूरे आलम में इस्लाम जो इनकलाब बर्पा करे ॾेखारियो। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, जॾहिं पालनहार उन पाक हस्ती जो ज़हूर 12 रबीउल अवल ते मके पाक में थियो हो त पूरो मको महकी पियो हो, समूरो अरबुस्तान गुलिस्तान बणिजी पियो हो ऐं इंसानियत जो कंधु फ़ख़्र सां ऊचो थी पियो हो, छो त संदसि आमद सां हिकु पासे मिसकीननि ऐं मोहताजनि खे मान मिलियो हो त ॿिए पासे औरतुनि खे इज़त नसीब थी हुई। हिकु तरफ़ ज़ुल्म, ज़िनाखोरी, व्याजखोरी समेत फ़ासिक़ ऐं फ़रसूदा रस्मनि जो अंतु आयो हो। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, उन महबूब ऐं मुतहर शख़्सियत नबियनि जे सरदार ख़ातमुन नबीन, इमामुल अंबिया ऐं ख़ुदा जे ख़ासि हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हुई, जेको आसमाननि में मालिक जी मुलाक़ात लाइ कई वियो हो त मथसि कलाम मजीद फ़ुरक़ान हमीद नाज़िल थियो हो, जंहिं वटि जिब्राइल बि हाज़िरी भरींदो हो, जंहिं ते ख़ुदि ख़ुदा सां गॾु मलाइक बि सलवातूं ऐं सलाम मोकिलीनि था। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खावंद ख़ासि खलके मोहम्मद मुकाई, कलमूं तंहिं करीम ते चिटो चयाई, इना मोलाक वंत महबूबी ईअं उताई, ॾिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद चए। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक करणु, कमेंट करणु ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। असां सां जुड़िया रहिजो। अल्लाह हाफ़िज़। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तक़रीर सां गॾु।